श्री ठाकुर चावला जी आप सब लोगों का स्वागत करेंगे। ठाकुर चावला। दोस्तों, वक्त बे वक्त असां साहित्य अकेडमी वारनि सां हिते कल्चरल प्रोग्राम खां सवाइ मीट दी ऑथर प्रोग्राम कंदा आहियूं। उनखां सवाइ के मुशाइरा बि कया आहिनि, सेमिनार बि कया आहिनि। अॻे साल असांजे अदे प्रभु वफ़ा सां मुलाक़ात कई वई मीट दी ऑथर, ऐं अॼु असांजे अदे ए जे उत्तम सां साॻियो प्रोग्राम रखियो वियो आहे साहित्य अकेडमी ऐं राम पंजवाणी ट्रस्ट जे पारां। राम पंजवाणी ट्रस्ट पंहिंजे लेखे उते ई आहे, पर उनजी ॿी ऑर्गेनाइजेशन जेका आहे बिल्कुलु उनजे अंडर आहे, प्रोफेसर राम पंजवाणी लिटरेरी ऐं कल्चरल सेंटर। उन जे पारां सभु कल्चरल प्रोग्राम बि उन जे पारां थींदा आहिनि। सिपू मैगज़ीन उन जे पारां निकिरंदी आहे, ऐं जेके ॿिया सेमिनार बि इंटरनेशनल कया विया आहिनि, हिते कयूं या ॿिए किथे बि कयूं, उहो उनजे अंडर कया वेंदा आहिनि। ऐं हीअ असांजे फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे राम पंजवाणी लिटरेरी कल्चर सेंटर लाइ त साहित्य अकेडमी वारा असांखे कोठ ॾियनि था या असां हुन सां गॾु कयूं था। इहो हिकु वॾी ॻाल्हि आहे। उहा उन्हनि खे ख़बर हूंदी जेके साहित्य अकेडमी जे बारे में ॼाणींदा आहिनि। अॼु वधीक वक़्तु नथा वठूं ऐं असां अदे ए जे उत्तम लाइ साहित्य अकेडमी जे सिंधी लैंग्वेज जे कन्वीनर डॉक्टर मोती प्रकाश जेको आयो ई कल्ह आहे अमेरिका मां, हिन लाइ आहे हूअं 2-3 ॾींहं हफ़्तो खनि रही बि सघे हा, पर बजाए वेसि साईं आंदोसूंसि त ए जे उत्तम लाइ 2-3 लफ़्ज़ चए। ऐं उनखां पोइ असीं ए जे उत्तम खे चवंदासीं त पंहिंजी ज़िंदगी हिन महिल ताईं कीअं गुज़ारी अथई सिंधत जे जद्व जे लाइ। ऐं जे तव्हीं चाहींदा उनखां सुवाल पुछणु त उहो तव्हांजे लाइ जवाबु ॾियण लाइ ज़रूरु तयारु रहंदो। ऐं सभु घणो करे या त लिटरेचर जा माण्हू आहिनि या लिटरेचर सां वास्तो रखंदा आहिनि, इन करे का बि घबराहट न करण जी ज़रूरत कान्हे। भली तव्हीं जेको हुनखां पुछो, ज़रूरु पुछोसि, हू तव्हांखे ॿुधाईंदो। तव्हांजे करे असां बि न ॿुधंदासीं जेको उन अंदर में आहे। हींअर सिर्फ़ु मां वाक़िफ़ तव्हांखे ॾियारे छॾियां, सभु त सुञाणंदो आहे सभिनी खे। हीअ आहे असांजो अदो ए जे उत्तम। उनखां पोइ आहे असां डॉक्टर मोती प्रकाश, सभिनी जो ॾिठल वाठल, ऐं असांजो अदो श्री प्रकाश जो साहित्य अकेडमी जे बॉम्बे रीजनल जो सेक्रेटरी आहे। ऐं सिंधियुनि सां एॾो ॾींहुं अथसि। हे त खणी हिननि जो पारां प्रोग्राम आहे, हूअं बि कॾहिं हिनखे कोठ ॾींदा हली ईंदो आहे, टाइम जो ख़्यालु न कंदो आहे। हींअर अर्ज़ु था करियूं असां पहिरीं डॉक्टर मोती प्रकाश खे त कुझु लफ़्ज़ असांजे लाइ चओ। दोस्तो, हा बीहंदुसि। उत्तम जेकॾहिं हिते अची सघे थो हिन उमिरि में त मां बि त ॻाल्हाए सघां थो। हिन यार सां असांजी झूनी सुञाणप विरांङे खां पोइ हिकदमि जेके सिंधी ॿोली साहित्य जा महारथी हुआ उन्हनि में ही यार आहे। 50 खां वधीक, अधु सदी खां वधीक अरसो हिन यार सिंधी साहित्य ॿोलीअ जी शेवा कई आहे। साहित्य अकादमी जे लाइ इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त अॼु असीं हिन सां गॾिजाणी दूबदू करियूं। उत्तम कंहिं वाक़फ़ियत जो मुहताज कोन्हे, छाकाणि त संदसि सभु कारनामा सभिनी जे अॻियां ज़ाहिर थिया आहिनि। कारनामा मां ॿिए ग़लति माना में नथो चवां, कारनामा माना कमु जो कार्य आहे।
हुन जेको कार्य कयो आहे तंहिंखां सभु वाक़ुफ़ु आहिनि। असांखे ख़ुशी आहे त उत्तम असांजी नींड क़बूल करे साहित्य अकादमी जी हीअ गॾिजाणी तंहिं ते पंहिंजी मंज़ूरी ॾिनी। संदसि वाक़फ़ियत जेको फोल्डर अकादमीअ तरफ़ां निकितो आहे उन में आहे, तंहिं करे वधीक उन बाबति ॻाल्हाइणु मूंखे ठीकु नथो लॻे। साहित्य अकादमी में इहे प्रोग्राम हर साल 2-3 थींदा आहिनि। अलॻि अलॻि संस्थाउनि सां गॾिजी इहे प्रोग्राम कया वेंदा आहिनि अलॻि अलॻि हंधनि ते। छाकाणि साहित्य अकादमी जी हाणे पॉलिसी इहा आहे त जेतिरो घणो जो फैलाव थिए वॾनि शहरनि खां ॿाहिरि ओतिरो सुठो। उत्तम खे असां चयो त या गॾिजाणी असीं जेकॾहिं ॿिए हंधि रखूं जिते असांजो सेमिनार आहे ताज़ो अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जो, पर चयईं त मां एतिरी मुसाफ़िरी हाणे न करे सघंदुसि। उन लिहाज़ खां असां खेसि तकलीफ़ ॾियणु वाजिबु न सम्झी ऐं खेसि अर्ज़ु कयो ऐं ठाकुर चावला खे अर्ज़ु कयो त इन गॾिजाणी जी रिथ रिथे जी सीता सिंधु भवन में राम पंजवानी कल्चर लिटरेरी सेंटर जे तरफ़ां इहो मौक़ो मुयसरु थिए। मां वधीक तव्हांजो वक़्तु न वठी हाणे ॿी कार्रवाई जीअं हलंदी सो ठाकुर रावला तव्हांखे ॿुधाईंदो। महिरबानी। साथियों, आपकी जानकारी के लिए मैं बता दूं कि ये मीट द ऑथर कार्यक्रम पिछले 10-12 वर्षों से अकादमी ने शुरू किया है। पहले दिल्ली में होता था और अब सभी प्रादेशिक कार्यालयों में भी ये कार्यक्रम होने लगा है। जहाँ तक सिंधी भाषा की बात है, पोपटी हीरानंदानी, गोविंद माली, अर्जुन मीरचंदानी शाद, प्रभु वफा, कीरत बाबानी आदि सभी ज्येष्ठ साहित्यकारों के सम्मान में यह कार्यक्रम आयोजित किया जा चुका है विभिन्न जगहों पर। और आज उसी कड़ी की, उसी श्रृंखला की अगली कड़ी है उत्तम जी, क्योंकि उत्तम जी बता रहे थे उस दिन कि ये त्रिमूर्ति हैं, प्रभु वफा और अपने कीरत बाबानी और एजे उत्तम जी, क्योंकि लगभग 1-2 साल के अंतर से ये तीनों लेखक आज भी उतनी ही ताकत से, उतनी ही शक्ति से, उतनी ही स्फूर्ति से लेखन में व्यस्त हैं। मैं आप सब लोगों की ओर से उनका फिर एक बार मुस्तकबिल करता हूं, स्वागत करता हूं और उत्तम जी से प्रार्थना करता हूं कि वे अपने लिटरेरी अपब्रिंगिंग के बारे में थोड़ा सा कहे, जितना भी वो कहना चाहें, आधा घंटा 40 मिनट, और उसके बाद आपके मन में जो कुछ भी उनके साहित्य को लेकर शंकाएं होंगी, कुछ प्रश्न होंगे आपके मन में, तो मुझे लगता है कि वो उसका निराकरण करेंगे। उत्तम जी। साथियों, पहिरीं जेका थोड़ी ग़लती थी है उन जे लाइ ॿुधायां त त्रिमूर्ति जेका तंहिंमें उत्तम, माली ऐं कीरत हुआसीं, पर माली हयात कोन्हे। जेतिरे क़दुरु लिखण जो वास्तो आहे त प्रभु वफ़ा लिखंदो ई रहियो आहे ऐं वॾी में वॾी उमिरि जो असांजो दोस्त आहे। त मूंखे पंहिंजे बाबति ख़ासि रुॻो ॿुधाइण जी ज़रूरत, छाकाणि जो कुझु घणी ख़बर त जेको साहित्य अकेडमी वारनि कढियो आहे तंहिंमें ॾिनल आहे, पर के ॻाल्हियूं जेके तमामु ज़रूरी थियनि ऐं उन बाबति बि ॼाण पए त मां हींअर दिसंबर में पंहिंजो 81 साल पूरो कंदुसि शायदि।
मूंखे ईअं चवंदे ख़ुशी थी थिए त असांजो जेको हिते विरहाङे खां पोइ सिंधियत हलचल जो जेको रू रवां हो प्रोफेसर M.U. मलकाणी, जंहिंजे सदारत सिंधी साहित्य मंडल हलंदो हो, उन बि शायदि 83-84 साल उमिरि कढी। त एतिरी उमिरि ताईं कमु करणु ऐं अञा बि दिलि आहे त कमु कंदो ई रहिजे। मूं पंहिंजे लाइ ख़ासि धंधेदारी, जेतोणीकि मां सिंधवर की कुटुंब जो आहियां, जसलोक वारा जेके आहिनि से मुंहिंजा बाबा थियनि, ऐं अञा ताईं बि हैदराबाद सिंध में उते उत्तम चंदानी पाड़ो आहे। ऐं हिन में जेको हिकिड़ो फ़ोटो ॾिनल आहे पछाड़ी जो, उहो उन्हनि जे ई 1964 में जॾहिं सिंध में वियो हुउसि यात्रा ते, त उन्हनि जे ई बंगले में अंदरि उर्सानी ऐं रब्बानी ऐं ॿियनि सां निकितल आहे उहो फ़ोटो। उते उन्हीअ करे इन वॾे ख़ानदान या जीअं चवंदा हुआ ख़ुदाबादी भाईबंद या ख़ुदाबंद, अहिड़ी का बि मूंखे पंहिंजे लाइ कोन्हे। ऐं मोहन कल्पना त हिकु दफ़े लिखियो त हैदराबादी भाईबंद हूंदे बि कॾहिं बि पाण खे उहो ॾेखार या इहो न कयो आहे। मूंसां गॾु केतिरा ई दोस्त सालनि खां वठी, कीरत बाबानी आहे, के ठारू शाह जा, के किथां जा, मीरपुर जा, ख़ुदि जेल में बि उहे हूंदा हुआ मीरपुर खां जा, जेके पोइ अञा ताईं बि के हिकु ॿ एकड़ वेकड़ जीअर आहिनि। त मूंखे इहा का बि ज़ात पात या वॾाई कान्हे शुरूआत खां वठी। त इहो मुंहिंजो कमु जेको आहे सो मूं 1941 खां कयो आहे, जॾहिं मूं हैदराबाद स्टूडेंट्स यूनियन, उन वक़्तु स्टूडेंट्स यूनियन तमामु वॾो रोल अदा कयो, कराची में बि ऐं हैदराबाद में बि। सॼी जेका आज़ादी जी जंग में उहे अॻियां हुआ शागिर्द, वॾियूं वॾियूं उन्हनि जूं संस्थाऊं हुयूं, उन्हनि सां मां लाइवचर में हुउसि। त उन खां पोइ उनजो जनरल सेक्रेटरी, प्रेसिडेंट, ऐं ख़ुदि मूं उते 1946 में प्रोग्रेसिव ग्रुप ठाही, जंहिंमें प्रोफेसर कल्याण आडवाणी, लेखराज अज़ीज़, गईमल मूलचंदाणी, NR मलकानी, हैदरबग जतोई, हैदराबाद जा जेके हुआ से ईंदा हुआ। अदबी क्लास मां कंदो हुउसि उते उन्हनि में। ऐं अहिड़ो ज़िक्र कल्याण आडवाणीअ पंहिंजनि यादगिरियुनि में, अज़ीज़ जेके पंहिंजियूं यादगिरियूं लिखियूं आहिनि सिन में हुन कयो आहे पे। त उन वक़्त खां वठी मूं कहाणियूं बि लिखियूं, त मज़मून बि लिखिया, तनक़ीद बि लिखी, जेके संसार समाचार, हिंदू संसार उन वक़्तु सिंध में निकिरंदड़ आहिनि, छपजंदा हुआ। ऐं मूंखे हिकिड़ो इहो शौक़ु हो जो जेका बि चीज़ छपजंदी हुई सा मां पंहिंजे वरी कापी में लिखी छॾींदो हुउसि। ऐं उहा कापी अञा ताईं मूं वटि सलामत आहे, जेका मां सिंध मां खणी आयो आहियां। कॾहिं बि को बि ईंदो आहे, घणेई पिया अचनि, छाकाणि त केतिरनि खे मूं वटां के किताब खपंदा आहिनि, की किताबनि जी ॼाण खपंदी आहे, को न को के त असुलु पंहिंजूं PhD जे लाइ बि आया आहिनि, गोकलाणी ऐं ॿिया वग़ैरह जेके ख़बरूं चारूं वठी वेंदा आहिनि। त किताब कबट में जेतोणीकि जिते अॻु में 2 साल रहियल हुउसि, उन खां पोइ शिफ्ट करण करे किताब केतिरा ई हेठि मथे थी विया आहिनि। अॻु में केर बि किताब किथां बि घुरंदो त यकदमि कढी ॾींदो हुउसि, हींअर इहो नथो करे सघां, छो जो केतिरा ई हेठि मथे थी विया आहिनि हली। त इहो किताबनि जो शौक़ु जेको आहे, पढ़ण जो जेको शौक़ु आहे, सो मूंखे शुरूआत खां वठी आहे। ऐं नवा काल जेको मराठी रोज़ानी अख़बार निकिरंदी आहे, त हिकिड़ो सिंधी सप्लीमेंट कढियो हो। त अॻियां मुंहिंजो फ़ोटो जेको ॾिनो आई, जेको हिन सोवेनियर जे जेको हिन साहित्य अकेडमी वारनि कढियो आहे,
त उन जे ॿाहिरां ई कवर ते हीअ ॾिनल आहे, हीअ फोटो पुठियां किताब आहिनि रखियल, शाह अब्दुल लतीफ़ जो रसालो आहे वग़ैरह, ऐं उहे आया हुआ मुंहिंजे घर नवाकाल वारा, उतां इहो फोटो कढी विया हुआ। पोइ उन्हनि ख़बर अथव हेडिंग छा ॾिनऊं, पुस्तक वेरा। इहो मराठी आहे, वेरा माना पागल, बुक वर्म जंहिंखे अंग्रेज़ी में चइजे, त उहो उन्हनि ॾिनो ऐं उहो फोटो हिते आहे अॻियां तव्हांजे छपियल। इन करे रोज़ानो किताब पढ़णु, नोट्स वठणु, एतिरा ई नोट्स वठणु लॻियुमि ऐं ॾाढी कोशिशि कयमि त मां सिंधी जी तारीख़ जेका आहे मलकानीअ जेका लिखी आहे तंहिंखां पोइ विरहाङे खां पोइ केतिरा ई नोट्स वरितल आहिनि, केतिरा ई लेख झूलेलाल में लगातार आया आहिनि, जेके ई रुगो गंढे मां ठाहियां थो, अलाए उहा मां कढी सघंदुसि या न, छो जो हींअर पक सां चई नथो सघां, पर मुंहिंजो वीचार आहे ऐं मां सम्झां थो असां साहित्यकार ई जेके आहियूं तिनी हिते सिंधी ॿोलीअ खे ज़िंदह रखण जो पहिरियों कमु कयो आहे। पोइ उन्हनि सां गॾु कलाकार बि आहिनि, के नाटककार, के शाइर, ॿिया रंगमंच वग़ैरह कंदड़, पर मुख्य तरह जेका इहा हुई हलचल हितां शुरू थी 1949 जे जनवरीअ में सिंधी साहित्य मंडल सां, जेको मलकानी उते हर हफ़्ते अदबी क्लास कंदो हो। उते न रुगो मुंबई मां माण्हू ईंदा हुआ, पर सिंधू नगर मां ईंदा हुआ, पर दिल्लीअ मां, हैदराबाद दखन मां पंहिंजूं रचनाऊं मोकिलींदा हुआ राय जे लाइ, ऐं उते अदबी क्लास मां ई केतिरा, ऐं पोइ वरी उहो सिंधू नगर में ठहियो पंहिंजो अदबी क्लास, ऐं ख़ुदि असीं उते वियासीं बम्बई मां वञी। उते असां जीअं न हिते नुकड़ जा जेके आहिनि नाटक, तीअं असां स्ट्रीट्स मीटिंग कयूं आहिनि उते, सुगुन आहूजा जूं कहाणियूं पढ़ियूं अथऊं, ऐं ॿिया जेके शाइर, मोती प्रकाश हलंदो, मलकानी साहिबु हलियो, उते असां मुशाइरा कया हुआ बम्बई मां वञी उते। इहे सरगर्मियूं, ऐं असांजे सिंधी साहित्य मंडल पहिरीं उहे उन वक़्तु बम्बई जा सम्मेलन कंदा हुआसीं। बम्बई जो सम्मेलन 50, 51, 52 में 3-4 सम्मेलन कयासीं जुदा, तंहिंखां पोइ वॾा सम्मेलन थिया, पर बम्बई जा सम्मेलन जेके थिया हुआ तिन उते ठहराव पास कयो थी त भई 51 में असां जेको सम्मेलन कयो त भई सिंधी ॿोली हलचल जे लाइ कमु करियूं, ऐं उन में 5 ॼणनि जी कमेटी ठाही वई, जंहिंमें हिकिड़ो कीरत बाबाणी, ॿियो मां, टियों माली ऐं मोती प्रकाश, ऐं पंजो हिकिड़ो यादि नथो पए, 5 ॼणा हुआसीं, गोबिंद पंजाबी। त असां उहा हलचल तमामु तेज़ कईसीं, रोज़ानो मीटिंगूं करणु, माण्हुनि वटि वञणु, अलाए जे केतिरा प्रोग्राम, सेमिनार। इहे जेके सेमिनार अॼु वॾी स्केल ते थियनि था, सो असां मंडल तरफ़ां शुरू कया हुआ। कौरेमल ते सेमिनार कयो होसीं, परमानंद ते सेमिनार कयो होसीं, ऐं ॿियो जेको आहे दयाराम गिदूमल ते कयोसीं। उन ते पेपर लिखंदड़ हिकिड़ो ते मोहन ज्ञानी वेठो आहे, उन पेपर लिखियो हो उन वक़्तु। अहिड़ी तरह मोती प्रकाश बि लिखियो मेवाराम परमानंद ते, मूं कौरेमल ते लिखियो, कीरत खलीज ते लिखियो हो। इहे शुरूआती 50-51 जे ज़माने जा, तंहिंखां पोइ ई वॾा सेमिनार वग़ैरह थिया आहिनि। त मुख्य तरह इहा हलचल जेका सा इन सिंधी साहित्य, माण्हू केतिरा ई चवंदा आहिनि दिल्ली में थियो, ईअं थियो, पर दिल्लीअ में पहिरीं सिंधू समाज ठाहियो हो, जेको हशू केवरामानी ठाहियो हो, उहो 55-56 में ठहियो, पर उहो उतां ई महदूद हो। पहिरीं 1957 में दिल्लीअ में सिंधी ॿोली कन्वेंशन थी हुई। उन खां अॻुवाट पहिरीं एशियन राइटर्स कॉन्फ्रेंस थी 1956 में, जंहिंजो महूरत जवाहरलाल नेहरू कयो हो। ऐं उते डेलीगेशन जेको मलकानी वठी हलियो हो, सा इहे मंडल जा ई जेके असीं 10-12 आहियूं, जंहिंमें अर्जन शाह बि वेठो आहे, सिंधू नगर जा 2-3 ॼणा, कल्पना हो, कला, मोती, सुंदरी, मां ऐं ॿिया 15 ॼणा खनि हुआसीं, जेका परसुराम ज़िया। ऐं परसुराम ज़िया जॾहिं उतां मोटियो त वॾो शहर लिखियो आई, ऐं तरक़ी पसंद धारा जो असरु जेको हो,
सो उन वक़्तु सभिनी ते हो ऐं अॼु ताईं बि उहो को मरी ख़तमु कोन थी वियो हली, जेको असांजे कहाणियुनि में शाइरनि में अॼु बि आहे। जवाहरलाल नेहरूअ जी हीअ प्रोग्रेस जेका धारा आहे सा 1938 में लखनऊ में प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन थी, जंहिंजो बि महूरत प्रेमचंद कयो ऐं तंहिं पंहिंजो ॾिनो ॿुधायो त अॼुकल्ह जेका साहित्य जी कसोटी सा इश्क फिश्क जी कान्हे, उनजो सॼो उहो जेको आहे सो मूं पंहिंजे फुलेली में 1946 में उहो छपियो त उहा जेका तरक़ी पसंदि जेका थी तंहिंमें उन में हुननि ज़ोर ॾिनो असांखे अकुल पसंदी रैशनलिज़म ऐं पंहिंजी जेका रवायत आहे उन में नओं इज़ाफ़ो करणु ऐं आशावादी जेको आहे त भई ईअं चवणु त बसि हाणे हयाती अजाई आहे बेकार आहे, जेके इहे धाराऊं जेके आहिनि तिन खे उहो रद्द कंदो, जेको अॼु बि ज़रूरी आहे त असीं उनखे चीज़ खे ॾियूं त उहा धारा जेका आहे ऐं उन सां जेका इहा सॼी हलचल सा ॿोली नेठि तस्लीम थी, इहे जेके हलचल न हलाइजे हा त मां नथो भायां। ऐं तव्हांखे ॿुधी अजब लॻंदो, उन वक़्तु असांजा ख़ुदि के दोस्त हुआ से चवंदा हुआ चढ़िया आहियो रख में फूकूं था हणो। तव्हांखे ॿुधी अजब लॻंदो, अॼा ताईं बि उहे दोस्त आहिनि जेके चवंदा हुआ रख में फूकूं था हणो। असां उन्हनि खे हींअर जॾहिं तस्लीम थी 67 में तॾहिं मूं उन हिकिड़े खां पुछियो, वॾो शाइर आहे उहो, भाई साहिबु तो त चयो हो रख में फूकूं था हणो, उहो हाणे छा थो चईं तूं? त इहे जेके विच में निराशा हुजऊं माण्हू मुखालफ़ कंदा रहा, तिन जो बि असां मुकालबो कयो ऐं असां जेके बुज़ुर्ग हुआ उन्हनि सां साथ ॾेई हलियासीं। मलकानी सां गॾु अजवाणी हो, राम पंजवाणी हो, प्रोफेसर नागरानी हो, धर्मदास खिश्तरिया हो जंहिंजा हेॾा स्कूल हुआ। अहिड़ी तरह ॿिया बि जेके हुआ तिन से पाण के असांजा प्रेसिडेंट थियो, जीअं मलकानी पहिरीं जॾहिं अखिल भारत सभा ठही 1959 में नागपुर में, 60 में उनजो सम्मेलन थियो त प्रोफेसर मलकानी थियो प्रेसिडेंट, वरी 61 में थी भोपाल पासे त अजवाणी थियो प्रेसिडेंट, अहिड़ी तरह पोइ पंजवाणी थियो। उन्हनि जा जेके आहिनि तिन खे से असांजा प्रेसिडेंट थी ऐं असां सेक्रेटरी थी केतिरा ई साल उन्हनि जे हथ हेठि कमु कयोसीं। त ऐं उन्हनि खे भली असांजो मतभेद हूंदो हो, हुननि जा वीचार ॿिया हूंदा हुआ, पर तॾहिं सिंधियत जेको असां पंहिंजे साम्हूं रखियो हो सो उसूल ऐं आदर्श क़ाइमु कयोसीं। ऐं हीउ जेको सिंधियत जो ॾींहुं जेको चेटीचंड मल्हाइजे थो न, उहो ॿियो कंहिं कोन सॾु ॾिनो हो, उहो अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा 1960 में ॾिनो जॾहिं मलकानी असांजो प्रेसिडेंट हो। उन ॾींहं खां वठी चेटीचंड सिंधियत ॾींहुं करे मल्हाइजे थो, उन ॾींहं खां वठी। ऐं पोइ हिते प्रोफेसर पहिरियों जेको हिते सिंधियत ॾींहुं मल्हायो वियो जॾहिं इहो अजवाणी हो अखिल भारत सभा जो प्रेसिडेंट, हिते बांद्रा कॉलेज में नेशनल कॉलेज में, उते ही जेके हीरो चावला ॿिया हिते जेके हुआ मोती प्रकाश वग़ैरह, शिवो रामनानी, तव्हांखे ॿुधी अजब लॻंदो त शिवो रामनानी सिंधू नगर मां ईंदो, उनजो एॾो आवाज़ु हूंदो हो वॾो जो ॻाल्हि छॾे ॾियो, एॾो सुरीलो ऐं उतां ईंदो हो। ऐं पछाड़िया हुन केतिरा ई किताब बि लिखिया, नावल लिखियईं, नाटक बि लिखियईं, ऐं शाबास बसि उनखे। त उन वक़्तु केतिरा ई ॿिया केतिरा ई असां सां गॾु शामिलु हुआ जिन खे असां खणी पाण सां गॾु हलायोसीं। इहा हलचल जेका साहित्य करणु शुरू थी कई ऐं पोइ उहा नेठि 1967 में कामयाबी मिली माना। पर इहा ॻाल्हि एॾी महिनत करणी न पवे हा, जॾहिं जोरजक ते ठहियो 1950 में, उते असांजो हिकिड़ो एवज़ी हाज़िर हो जयरामदास दौलतराम। जेकॾहिं उहो उते सिंधी ॿोली जॾहिं सिंध में तस्लीम हुई, हर हंधि पढ़ंदा हुआ त उते न रुॻो सिंधी अखर
जेके 14 भाषाऊं ॿोलियूं हुयूं मॉडर्न लैंग्वेजिस जे कॉन्स्टिट्यूशन में तंहिंमें सिंधी हुई कोन। उहो जेकॾहिं न उते चवे हा त भई ईअं थिए। ऐं पोइ असांजो पुछियोसीं सिंधुदारा मैगज़िन में इन्हनि खां त भई इहो छो न आयो, त हुन लिखियो असांजी जवाबु अॼु ताईं बि, त तव्हांजी मां उते कंहिं बि कोन चयो त सिंधी ॿोली जो विधो। त इहा जेकॾहिं उन वटि 50 में थी वञे हा त 17 साल इहे भिटकण में, उन भिटकण मां केतिरो थियो? चवंदा तव्हांजी ॿोली किथे वञो, इनाम कोन ॾींदा हुआ। स्विट्ज़रलैंड ॿिया तव्हांजी ॿोली आई कोन्हे। तंहिंखां पोइ जॾहिं 56 में असीं विया आहियूं पहिरीं एशियन राइटर कॉन्फ्रेंस में, उते असीं राष्ट्रपति सां गॾिया आहियूं ऐं मलकाणीअ ख़ासि ज़ोरदार नमूने में ॻाल्हायो आहे। ऐं तंहिंखां पोइ नेहरू वग़ैरह सां गॾियासीं, तिन चयो त असांखे तव्हांखे ॿोली जूं सभु सहूलियतूं ॾींदासीं जेके ॿियनि ॿोलियुनि खे ॾियूं था, पर असीं तस्लीम नथा करे सघूं। ऐं उन खां पोइ रेडियो जो प्रोग्राम 1957 में शुरू थियो ऐं इनाम साहित्य अकेडमी तरफ़ां शुरू थिया 1957-58 खां वठी। त इहा सॼी साहित्यकारनि जी हलचल इन नमूने में शुरू थी ऐं मां उन सां शुरूआति खां वठी, जेतोणीकि मां हिते आयुसि त उन जंहिं मां हुतां MA जा टर्म्स रखी आयो हुउसि हैदराबाद में, पर फसादनि जे करे मां न त फसाद छॾण वारो कोन हुउसि, पर उन मूं असुलु शादी कई 1947 नवंबर में गुरू नानक जे ॾींहं ते शादी कई अथमि मां विहण जे लाइ, भई मां छॾींदुसि कोन। पर हैदराबाद में फसाद थिया ज़बरदस्त। ऐं मुंहिंजे घर जे पासे हू कोजी जेको हूंदो हो कलेक्टर रहंदो हो तिलकचारी ते, उते हुन मिलिट्री घुराए ऐं बचायो हो कलेक्टर। जेकॾहिं उहो न कढे हा त असांजे उन हंधि बि फसाद थी वञनि हा। ऐं तंहिंखां पोइ मूं उहा छॾी ऐं जॾहिं मां हिते आयुसि त उहा मुंहिंजी MA अध में रहिजी वई ऐं पोइ मूं अची बम्बई में उहा पास कई ऐं जीअं ई रिज़ल्ट निकिती तीअं ई उन जाइ में नौकिरी खपंदी हुई घर रोज़गार जो लाइ। पोइ मूं सेक्रेटरीट में उन वटि दरख़्वास्त कई ऐं मूंखे हुते रखियो वियो सेक्रेटरीट में। ऐं पोइ उन हूंदे बि उन जाइ में तंहिंखां पोइ मां हिते मंडल जो सेक्रेटरी थियो आहियां 2 साल, वाइस प्रेसिडेंट थियो आहियां। ऐं 56 में वाइस प्रेसिडेंट हो त मलकानी प्रेसिडेंट हो जो अशनाज कंदे। मां इन हूंदे बि सेक्रेटरीट में कमु कंदे बि मां इहो पंहिंजो ई कमु कंदो हुउसि। ऐं हिकु दफ़ो त मुरारजी जेको मुख्य वज़ीर हो सो आयो, असांजा इहे फाइल ॾिसी चवणु लॻो हेतिरो छो रखियो आहे, हिकु ॾींहं में वञणु खपे, 2 ॾींहंनि में वञणु खपे, हीअं न। असुलु ईअं असां असिस्टेंट्स जा हुन अची इहे फाइल ॾिसा मुरारजी पाण त अहिड़े। ऐं उन वटि रिट्रेंचमेंट जेको तेको करे भई कढो ॿाहिरि नौकरनि खां उन्हनि खे कंदा हुआ, उहा हालत हुई उन वटि। त 59 में जॾहिं हिते 2 प्रांत थिया बम्बई मां, सो गुजरात ऐं महाराष्ट्र 2 प्रांत कयूं ॿोली वारा। ऐं मां जो हुते सेक्रेटरीट में हुउसि त मूंखे चऊं त तूं गुजरात में वञ असिस्टेंट सेक्रेटरी थी। मूं चयो चढ़िया आहियो छा? भेण मां 10 साल हिते रही पंहिंजा ॿार बच्चा दोस्त यार सभु हलचलूं थिया आहिनि, तुंहिंजी त मोह न हीअ मां तव्हांजी नौकिरी थुक थो हणां। असुलु पहिरें ॾींहुं असुलु मां हुते कोन वियुसि, चऊं पर तोखे वञिणो पवंदो। मुंहिंजो ठीकु आहे वञी, ऐं मां उतां ई मोटी आयुसि। पोइ उन वक़्तु छाकाणि जो 10 साल हुआ तंहिंजो मूंखे चऊं त भई इहो तोखे जेको 10 साल नौकिरी करे थो तंहिंखे कुझु ॾींदा आहिनि प्रीमेच्योर या कुझु त उन मां जेके पैसा मिलिया न उहे उन वक़्तु असां सिंधू धारा प्रेस खोली हुईसीं। मूं उन्हनि खे चयूं त असांखे खपे थो, मूं चयो बाबा वठो 500,000 2,000 जेके मिलिया हुआ ग्रेचुटी तौर वग़ैरह। ऐं उन वक़्तु पोइ पेंशन बि 10 रुपया ॾिनी ऐं जेका हींअर वधीक 3,000 थी विया। जेका उहा नौकिरी छॾण जी जेका 10 रुपया मंज़ूर थी हुई 1960-61 में, सा हींअर वधी वञी 3,000 उहा मिलंदी आहे। त इहो जेको कमु हो हुन में मुंहिंजो मां कॾहिं बि ॿिया जेके चवंदा आहिनि यार बेगाना थी पियासीं, यार अकेला थी पिया आहियूं, सची ॻाल्हि आहे। मां उन्हनि खे चवंदो आहियां त मूं कॾहिं बि पंहिंजे हयाती में अकेलाई महसूसु न कई आहे। मूं कॾहिं बि कोन कयो आहे भई मां अकेलो आहियां, यार कोन्हे हीअं कोन्हे। मूंखे जब पियो लॻंदो आहे उन्हनि जा शहर पढ़ी उन्हनि जो ई करी,
अरे अकेला ई छा थींदी आहे? माण्हू खे जेको पंहिंजो कमु पाण आहे जेकॾहिं पढ़ण लाइ ॿियो को कमु बि आहे त अकेला ई छाजे लाइ आहे? अकेला ई जेका थिए थी, माइट मिट त आहिनि ई सां, उन्हनि सां त गुज़रान आहे ई आहे, उहा त जुदा पंहिंजे सिर अकेला ई कढी थी छॾे। पर तॾहिं बि जेको बि थोरो वक़्तु आहे तॾहिं हूंदे बि मूं ॾिठो आहे पियो पढ़ां, अञा ताईं पिया माण्हू लिखनि अकेलो आहियां अकेलो आहियां। पर मां ईअं चवंदो आहियां, मूंसां मोहन कल्पना ख़ासि मुलाक़ात वरिती हुई जेका हिन रचना में छपी हुई, त मूं इहो सुवालु ख़ासि पुछियो आई। मोहन कल्पना जेको इहो असां त्रिमूर्ति जी जेका हूंदी तरक़ी पसंदि धारा, तंहिंजी पहिरीं हुन मुखालिफ़ कई हुई, पर पोइ पाण ख़ुदि तरक़ी पसंदि थी लिखियो अथसि ऐं कार्ल मार्क्स ते लेख लिखिया अथसि, कुंज में छपियल आहिनि ऐं कहाणियूं लिखियूं अथसि। उहो एॾो असां सां मुतासिर थियो ऐं पोइ हिकिड़ो मुंहिंजे ख़िलाफ़ु ऐं असांजे ख़िलाफ़ु हिकिड़ी नज़रियाती कशमकश किताबु कढियो आई जंहिंमें अलाए छा जो छा लिखियो आई। अॼु उन किताब जो के नालो ई कोन थो वठे। पर पोइ हिन 1970 में मूंखां माफ़ी वरिती, भई मूं तुंहिंजे ख़िलाफ़ु तमामु ज़्यादती कई आहे, घटि वधि ॻाल्हायो आहे ऐं हीउ उत्तम तूं मूं वटि अच, मां बीमार पियो आहियां, पोइ सिंधू नगर में वियुसि, मां तोखां माफ़ी थो वठां। उहो ख़तु चई त महिरबानी करे उहो नई दुनिया में ज़रूरु छपिजे। सो 1970 नवंबर में उहो छपियल आहे ऐं उहो सिंध में बि छपियो आहे। त इहा हुनजी महानता हुई जो हुन पंहिंजी ग़लती महसूसु करे ऐं उहा ॻाल्हि महसूसु कई। तंहिंखां पोइ त असांजो वरी सिंधू समाचार अख़बार निकिती ॿोलीअ जे लाइ, वरी मूं जो ॾिठी त मूं पंहिंजी अकेले सिर सिंधू संसार अख़बार बि कढी 70-73 जे समय में। इन करे 4 साल नई दुनिया मां खे ॼण महमिल करे पियो ऐं पोइ 75 ताईं कंहिं वरी 80-81 ते तॾहिं हीअं टिमाही करे या किताब करे बि पियो मां नई दुनिया खे हलाईंदो आहियां। ऐं जॾहिं गुली सदारंगाणी बीमार हुई, हिते तमामु घणी बीमार हुई, महाराष्ट्र साहित्य अकेडमी हुई, त मूं उन्हनि खे चयो त भई तव्हां ॿियनि कंहिंखे ॾियो था 10,000 रुपया शायदि या 5,000 हो, ख़बर कोन्हे, त पहिरीं कंहिंखे कल्याण खे ॾिनऊं या कंहिंखे ॾिनऊं, त मूं चयोमानि हुनखे, त हुननि कोन ॾिनो। त मूंखे इन ते ॾाढो ॾुखु थियो, त मूं हुनखे 10,000 रुपया इनाम ॾेई 1990 या 92 या 50 यादगिरियूं कोन थी पवनि, त उनखे मूं ॾेई अॻियां आंदो ऐं उहा जीअरी हुई अञा, पर बीमार हुई ॾाढी, तॾहिं बि आई हुई। ॿिया दोस्त बि हिते नेशनल कॉलेज में हीअ वेठी आहे, हीउ बि आयो हो, ॿिया बि केतिरा आया हुआ हुन वटि। त उन खां पोइ मूं सुंदरीअ खे जेको इनाम मिलियो साहित्य इन सभा जे तरफ़ां, उहो वरी जुदा किताब घुराईंदो हुउसि, 2000 करे प्रभु वफ़ा ॿियनि जा किताब ईंदा हुआ, उन्हनि खां शिव रामनानी ॿिया किथां किताब मोकिलींदा। अञा ताईं उन्हनि जा किताब मूं वटि रखिया आहिनि, त भई नई दुनिया जे चटाभेटी लाइ, इनामनि जे लाइ वग़ैरह। त उहे इनाम उन्हनि खे ॾिनमि। तंहिंखां पोइ वरी जुदा पंहिंजे सिर ॿियनि खे बि, जिन सिंधियत ॿोलीअ जो कार्य कयो आहे, चेलाराम खियाणी आहे, तमामु सुठो कार्य वेठो करे आदिपुर में। उनजी नुंहुं जेका आहे सा गुजराती आहे, पर सिंधी ॻाल्हाईंदी आहे, गुजराती आहे पर सिंधी ॻाल्हाईंदी आहे, सिंधी पढ़ंदी आहे। अहिड़े नमूने में गोवर्धन चौधरी अखिल भारत सभा जो सेक्रेटरी हो, तमामु सरगर्म सेक्रेटरी हो, 4-5 साल लाॻीतो। उनखे बि अजमेर मां घुराए उन्हनि खे इनाम ॾियनि, ॿियनि खे बि ॾियणु। हिकिड़े अहिड़े खे इनाम ॾिनुमि, सो मुंहिंजो ॼण कंहिं वक़्तु मुखालिफ़ हो, त ॿिए हिकिड़े चयसि बम्बई जे दोस्त ई, चयईं यार तो हिन खां कीअं इनाम वरितो, तूं त हिन जी निंदा कंदो ऐं हीउ त तुंहिंजो दुश्मन लॻंदो। त हुन चयसि इहो तूं थो ख़्यालु करीं, न हुनखे ख़्यालु आहे न मूंखे ख़्यालु आहे। ऐं हू जेको ॾिए थो इनाम, सो मूंखे शख़्सी तरह थोरी थो ॾिए। मूं जेके इनाम न कंहिं बि अहिड़े माण्हू खे कोन ॾिनमि जंहिं सिंधियत जो कार्य न कयो हुजे। चित्रकार अथव मेंघराज तलरेजा, 58 खां वठी चित्रकार चित्र कढंदो रहंदो आहे, तमामु सुठा, हिंदुस्तान में ॿियनि में फोल्डर इहो अॼु ताईं बि ॿुधंदा आहे। त उनखे बि मूं इनाम ॾिनो हो।
भाई मां सम्झां थो त तूं कमु करी वेठो ऐं तुंहिंजी क़दुरु शनासी नथी थिए ऐं उहा थियणु खपे। त जेके बि मूं इनाम ॾिनासीं इन्हनि सिंधियत एकारे जे लाइ, ऐं उन सां गॾु मां पंहिंजा लेख लिखणु किताब चाहे झूलेलाल अख़बार बंदि थियण ते उनजो जेको एडिटर हो तंहिंखे मथे धारो ज़बरदस्त धकु लॻो, अलाए कीअं बची वियो। त उहे 2-3 साल विच में 92 वग़ैरह में हुनजी उहा संभाल करणु, उनखे कढणु, उनजा ख़ासि पर्चा GM सैद ते पर्चो कढियईं ऐं उन खां पोइ पछाड़ी इहो कढियईं प्रोफेसर MU मलकानी जी शताब्दी हुई जेको मूंखे एडिट करणु ॾिनो ऐं जेको मूं कढियो हो। ऐं जॾहिं हिते शेख हयात आयो हो तॾहिं हुनखे वीज़ा एड्रेस ॾियणी पवंदी न, भाई किथे वञी रहंदे, हुन मुंहिंजे घर जी एड्रेस ॾिनी हुअसि। सॼी पलटन जेके राशिदी ऐं पाशिदी जेके हुआ रब्बानी जोयो वग़ैरह, चई तूं अमर जलील वटि कीअं वेंदे? मुंहिंजो पर हुन जवान वारे घर में घटि में घटि हिकिड़ो ॾींहुं त वञण जो हो, थोरा कलाक वारे ऐं पोइ हुते हसामुद्दीन राशिदी जो वॾो बंगलो हो, उते वञी रहिया हुआसीं। ऐं तंहिंखां पोइ वरी सखर, शिकारपुर, लाड़काणो इहे सभु हंधि असीं ॾिसी आयासीं। ऐं उतां वरी वियासीं लाहौर, रावलपिंडी, ऐं उतां ट्रेन, हितां वियासीं हवाई जहाज़ में, पर मोटियासीं उतां तव्हां लाहौर मां, रावलपिंडी मां जेका इहा वाघ बॉर्डर जेका आहे, ऐं उते असीं ट्रेन में चढ़ी बीठा आहियूं। पोइ असांजो फोटो कढियो जो अञा ताईं मूं वटि आहे त भई असीं अलविदा करे रहिया आहियूं हिन सिंध खे, सिंध जी यात्रा जा। ऐं हिन में केतिरो कुझु अहवाल हिन में ऐं ॿियनि हंधि बि आहे। ऐं उन खां पोइ ॼण सिंध सां वाबस्तगी रही ऐं असां जूं हूअं बि केतिरा ई किताब, सुंदरी जा 5-8 किताब, मुंहिंजा बि 2-3 किताब, 2-2 छापा छपिया आहिनि उते, हिकु दफ़ो 2-2 छापा छपिया आहिनि। सिंध वारनि जो जेको प्यारु आहे जो अॼु ताईं बि आहे, अॼु ताईं बि सिंध जा लेखक असांखे तमामु प्यार सां पढ़नि था, लिख पढ़ कनि था। जेतोणीकि पोस्ट जो आहे रद बदल, न त हूअं केतिरनि वक़्तनि ते किताब ईंदा हुआ, अॼु उहो घटि वधि आहे। ऐं उहा कोशिशि थियणु खपे त भई जीअं असांजे हिंद पाक जी जेका पोस्ट ऐं ॿियो को लहविचर जेका आहे सा वधणु खपे। इहे घणी ॻाल्हियूं आहिनि जेके मूं पंहिंजे ज़िंदगीअ में ऐं इहो ख़ुशी सम्झंदो आहियां त भई एशियन राइटर्स कॉन्फ्रेंस सां जेका हिकिड़ी असांजी थी शुरूआत 56 में, ऐं अॼु ताईं बि। तंहिंखां पोइ 1967 में प्रोग्रेसिव राइटर्स जी दिल्ली में थी, जिते मूंखे क्रिटिसिज़म जी जेका सेशन हुई उते प्रिज़ाइड कयो, जंहिंजो फोटो हिन में पहिरीं ॾिनो अथनि। त ईअं जेके बि कॉन्फ्रेंसूं पई थींदियूं आहिनि, हिकु दफ़ो त कॉन्फ्रेंस थी जेको सरदार स्वर्ण सिंह हो ऐं सजाद ज़हीर उन कॉन्फ्रेंस जो सेक्रेटरी ऐं प्रेसिडेंट हो। असां वाक़फ़त पे कई त उते हुन मुंहिंजी वाक़फ़त ऐं अहिड़ो फोटो बि जेको हो सो छपियो। ऐं पोइ झूलेलाल ॿियनि हंधि अञा ताईं बि मूं वटि आहे। केतिरा ई फोटा आहिनि, केतिरा ई ख़त आहिनि माण्हुनि जा, इलाही ख़त आहिनि। असांजे तरक़ी पसंदनि धारा जो जेको एॾो असरु हूंदो तव्हांखे ॿुधी अजब लॻंदो। प्रोफेसर हीरो शेवकाणी ऐं हरीश वासवाणी, जिन खे ही चवंदा आहिनि भई नई धारा आहिनि वग़ैरह, से ख़बर अथव छा लिखंदा हुआ कार्ड में? लाल सलाम। पंहिंजे ख़त में मथां लिखंदा हुआ लाल सलाम। ऐं इहा कम्यूनिस्टनि जी ऐं तरक़ी पसंदनि जी चीज़ सम्झी वेंदी हुई। उहो लिखंदा हुआ। ऐं उहो उन वक़्तु हरीश वासवाणीअ सुंदरीअ जी कहाणी ममता 52 में छपियल ॾिसी यकदमि नया पथ में तर्जुमो करे हिंदी में मोकिले ॾिनई। नया पथ यशपाल कढंदो, मशहूरु तरक़ी पसंदि राइटर, उन में विझी ॾिनई। वरी उनजो नावल जेको आहे किरंदर देवारू तर्जुमो करे उहो हरीश कयो हो। ऐं हीरो शेवकाणी वरी मूंखां कहाणियूं लेख वठी सिंधू धारा में छपण वग़ैरह उहे बि हींअर ख़त पिया आहिनि। हिकिड़े ख़त में लिखी अथसि तव्हां ही मूंखे ॾींदा रहंदा, मैटर मोकिलींदा रहंदा कहाणियूं ही तर्जुमे लाइ, ऐं मुंहिंजो मार्गदर्शन कंदा रहंदा। इहे सभु हींअर ताज़ा ख़त कढिया अथमि
चयमि त जीअं मोहन कल्पना पंहिंजा ख़त छपाया हुआ या पोइ पतीअ ख़त छपाया आहिनि त ईअं मां बि उहे ख़त छपाए ॿियनि जो जीअं मां मार्गदर्शन थी सघे त मूं जीअं तव्हांखे चयो त इहो आहे जेकॾहिं लिखंदा ई रहियमि 19-20 किताब थी विया आहिनि तर्जुमा बि केतिरा ई कया अथमि 10-12 किताब मूं नई दुनिया जे तरफ़ां नावल माला बि शुरू कई ऐं उन में पहिरियों मूंसां गॾु मोती प्रकाश ऐं कीरत बाबानी हुआसीं असीं 3 ॼणा हुआसीं अजंता साहित्य माला शुरू कईसीं जंहिंमें इहो कला प्रकाश जो नावल छपियो होसीं ऐं पहिरीं मुंशी प्रेमचंद जे पुटु अमृत राय जो बेला उहो बेला नावल हींअर हीउ जेको केरु आहे मेघाणी मूं हुनखे पे चयोमांसि त चईं पे सुंदरी खे तूं मां रिटायर होती आहे तर्जुमो कर त मूं चयोमांसि सुंदरी जो इहो तर्जुमो थो चईं सुंदरी जा पंहिंजा नावल आहिनि ॿियनि आहिनि उन ते ओरिजिनल ते तूं कर चईं तोखे यार ख़बर ई कोन्हे तर्जुमो करे मूंखे तुंहिंजो अञा ताईं बेला नावल यादि आहे आलीशान नावल हो तुंहिंजो जेको तर्जुमो कयो मूंखे उहो पहिरियों दफ़ो ख़बर पई हिन वटां त भई उहो नावल हूअं त रवाजी तरह उहो सुठो नावल आहे तर्जुमो कयल ऐं ॿियनि खे पसंदि पर एॾी ॻाल्हि हुनखे हेतिरनि साल 57 में छपियल नावल अॼु हींअर घणा साल थी विया आहिनि हुनखे 46 खनि साल थी विया उनखे इहो यादि हो तंहिंखां पोइ मूं सम्झो त भई तर्जुमा जेके आहिनि से हरूभरू ईअं कोन्हे घटिताई थिए थी ऐं मूंखे साहित्य अकेडमीअ तर्जुमो करण लाइ किताब ॾिनो बंगाल जे हिकिड़े कम्युनिस्ट राइटर जो तमामु मशहूरु राइटर हो मुंहिंजो मां तर्जुमो कोन कंदुसि तव्हांखे ओरिजिनल ॾियणो हुजे त ॾियो इन करे ओरिजिनल मिलियो हो प्रोफेसर मलकानी जो तंहिंखां पोइ हिन जो न तंहिंखां पोइ असांजो पहिरियों मलकानी जो ऐं तंहिंखां पोइ अज़ीज़ जो ऐं हाणे वरी ॾिनऊं हुनजो कल्याण आडवाणी जो ऐं मुंहिंजी अञा बि दिलि आहे त तीर्थ वसंत जंहिंसां मां तमामु गहराई सां हैदराबाद खां वठी रहियो आहियां ऐं हुन जूं केतिरियूं ॻाल्हियूं ऐं मूंखे ख़बर आहे ऐं मूं अभ्यास कयो आहे मूं लेख बि नंढा लिखिया आहिनि मां जेकर उन ते बि कंहिं वक़्तु थियो त जेके उन ते बि लिखां त इहो जेको आहे लिखण जो जेको आहे सो मूं कॾहिं बि छॾियो मूं केतिरा ई ॾिठा आहिनि 10-10 साल 15-15 साल मां चवंदो तव्हां चओ था साहित्य जेका आहे हिकिड़ी जिगर जी चीज़ आहे अंदर जी चीज़ आहे पोइ तव्हां साहित्य लिखण खां सवाइ कीअं हेतिरा साल गुम थी विया के 10 साल के 20 साल के 25 साल तमामु सुठी हीअ असांजो दोस्त वेठो आहे हिन जी तमामु आलीशान मैगज़ीन हुई सुहिणी मूं वटि हुनजा अञा झूना पर्चा पिया आहिनि उनजा 50 एल्बम जंहिंमें ताईं वंथी वेठी पछाड़ी दिया जो ख़ासि पर्चो कढियो आई अरे भई छो मजबूरी आहे अहिड़ी तरह ॿिया बि केतिरा आहिनि जेके ईअं लिखणु छॾे मां ईअं त इन करे चवां थो त असांजा इहे दोस्त जेके हिकिड़ा 10-15 ॼणा आहिनि से जेकॾहिं शुरूआत खां वठी लिखंदा रहनि हा त असांजे सिंधियत ॿोलीअ हलचल सिंधियत जे जेको बि थोरो रंडक थी आहे या पुठिते पई आहे उहा जेकर न थी आहे छो जो उहा असांखे दहरम रसाई इन करे मां सभिनी खे अॼु बि चवंदुसि ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि चवंदो आहियां भई कमु करियो मुंहिंजी धीअ जापान में रहंदड़ आहे उन उते पंहिंजा नाटक कया उन्हनि जे अॻियां हिते हीअ आशा दुबई में थी रहे केतिरई टोलियूं तव्हां घुराए प्रोग्राम करनि हींअर था थो सुंदरी जे जनम ॾींहं ते मां नथो पायां ॿिए कंहिंजो को ईअं प्रोग्राम थियो आहे हिन खां अॻुवाट प्रभु वफ़ा जो प्रोग्राम थियो हो पर उते रुगो प्रभु वफ़ा जूं के कविताऊं हुननि चयूं थोरियूं पर नाटक पेश थिए ऐं हुन सुंदरी जा गज़ल सिंधी काफ़ियनि वारा मां त हुनखे इहे नई दुनिया में छपियल आहिनि जेके हुते ॻाया विया 1958 में बम्बई में जेको पहिरियों सम्मेलन थियो हो तंहिंमें सुंदरीअ इहो सिंध मुंहिंजी जा ॾिसो वन वतन वतन ॾिसो इहो पुठियां काफ़े जेको आहे वन ॾिसो ईअं थी विया आहिनि
अजमेर खां सॼो हीअं थियो मामन ॾिसो मामन सामन इहे काफ़िया जेके आहिनि से ॾाढा ॾुखिया आहिनि पर हिन इहे लिखिया ऐं उहे मूं नई दुनिया में छपियल आहिनि ऐं मूं उन वक़्तु खां पे हशू केवरामानी अर्जन नारायण श्याम लिखियो हुअसि भई तूं कॾहिं खां वठी शाइरा थी आई उतमई कीअं थी आहे कॾहिं मूं चयोमांसि हीअ थिए पई हिन घणे लिखियल आहिनि मूं हींअर हिनखे 2-3 सालनि खां वठी चयो आहे भई इहो जेके बि तुंहिंजूं कविताऊं आहिनि से उहो बाक़ी उहो हिकिड़ो किताबु छपाए जिते कहाणियूं कढियूं नावल छपायमि जिते नाटक छपायमि ताज़ो बाक़ी इहो पछाड़ी इहो शाइरी जो मजमूओ बि छपाए या तुंहिंजी चीज़ आम माण्हुनि जे अॻियां आणिजे इहा कोशिशि करियां पियो जेकॾहिं उहा बि थी वञे त सुठो ऐं मां सम्झां थो त मूं पंहिंजी जीवन बाबति हयाती बाबति ऐं साहित्य बाबति काफ़ी कुझु चयो आहे बाक़ी जे ईअं चवणु त मां त ईअं ॻाल्हाइण ते ॻाल्हाए सघां थो हिकु दफ़ो मूंखे चयूं त तूं शुरूआति खां वठी सिंधी साहित्य जी हिस्ट्री रेडियो ते टाको मूं चयो ईअं कीअं था सम्झो सॼी सिंध जी हिस्ट्री जो घणो वक़्तु लॻंदो घणो चई पर हाणे तूं असीं सम्झूं था तूं ॻाल्हाए ऐं मूं बराबरि उहो शुरूआति खां वठी दिल्ली मां रिकॉर्डिंग कई ऐं सॼो अधु मुनो कलाकु पोइ सॼो मूं सिंध जी जेका बि विरहाङे खां पोइ हालति थी उहा उते मूं बयानु कई हुई ऐं अॼु बि जेकॾहिं चाहियां त मां उहा हिते बि मूंखे एतिरी क़दुरु इहा यादगिरी आहे पर ॿिए वक़्तु कंहिं यादगिरी हिते बि कलाकु ॾेढ अॻु में को नालो वठंदो न यादगिरी न ईंदी पर साहित्य जी यादगिरी सा जीअं असां हिकु मिंट लाइ ब्रेक मूं हिननि खे चयो बुके वठी अचो पर ताज़ा हुजनि त हिननि खे लॻो छा ताज़ा सिर्फ़ु दादर मिलंदा आहिनि प्रोग्राम शुरू थी वियो पोइ हाणे पहुता आहिनि वरी शुक्र आहे पहुता त सही त उहे न हिते रहिजी वञनि मूं वटि उतां खां सुवाल जवाब जो प्रोग्राम शुरू थिए उन खां अॻु में हिकिड़ो मिंट लाइ मां हीअ पंहिंजी पूरी करे छॾियां तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् मां त जोड़ेला खणी आयो भला आया सुंदरी आया सुंदरी के छे न सामो मां सुंदरी के विच करे हां सुंदरी के बाद मथे हिकड़ो मिनट मथे ईंदो मथे न मथे नहीं न ले जाओ मां जेके सुंदरी तो सवाल पुछां हा त शादी वक़्त हार कंहिं पहिरीं पातो हो जो तव्हां ॿुधाए त असां ॾाढो ख़ुशि थींदासीं तो पातो या सुंदरी पातो वो ॿुधाईंदो असांजे सावला साहिब हिन चवण जो मतिलबु भई मूं वटि अची बि काई असांजो घणो फंक्शन मूं वटि बि थिया बाक़ी आहे यादि हुन कंहिं खे गुरुद्वारा ते त साल 2 साल हलियो क्लास हाणे कंहिं महिल क्लास वठी गुरुकुल में बि कयो उन वास्ते इन एंटीसिपेशन ऑफ यूर कमिंग मां तव्हांखे सभिनी खे हा हेठां भई हेठां बि भले कयो सवाल